नाज़रीन वाक़िआ खां कंदासीं। थाणा बुल्ला ख़ान खां नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो आहे। ॻोठाणनि बंदूक जा फायर करे खेसि मारे छॾियो आहे। ॻोठ दरगाह मोहम्मद अली फ़कीर वेझो नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि ख़ौफ़ में पखिड़िजी विया। ॻोठाणनि बंदूक जा फायर करे चीते खे मारे छॾियो। अहिड़ी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। नाज़रीन वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं। ॻोठ दरगाह मोहम्मद अली फ़कीर वेझो नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॻोठाणनि बंदूक जा फायर करे चीते खे मारे छॾियो। नाज़रीन वाक़िआ आगाह करे रहिया आहियूं। थाणो बुल्ला ख़ान खां नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो। ॻोठाणनि बंदूक जा फायर करे चीते खे मारे छॾियो आहे। ॻोठ दरगाह मोहम्मद अली फ़कीर वेझो नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो, जंहिं सबबि इलाइक़े वासी ख़ौफ़ में पखिड़िजी विया, जॾहिं त ॻोठाणनि बंदूक जा फायर करे चीते खे मारे छॾियो। अहिड़ी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। अवां खे आगाह कई पिया। ॻोठ दरगाह मोहम्मद अली फ़कीर वेझो नायाब नस्ल जो जानवर चीतो ॻोठ में काहे पियो, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॻोठाणनि बंदूक जा फायर करे चीते खे मारे छॾियो। अहिड़ी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे।